अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 24 अप्रैल, जुमे जो ॾींहुं ऐं सुबुह जा थिया आहिनि 8:30। प्यारी थधड़ी थधड़ी हवा थी लॻे ऐं असां वटि सवेर खां लाइट वियल आहे, तक़रीबन 7:45 खां मुनो कलाकु थी वियो आहे। ऐं मां इन विच में बि मानी वानी पचाए ज़हरा जी पंहिंजी रखी छॾियमि, छो त वरी गैस जो एतबार न हूंदो आहे। मिड़ई हर पासे खां वेल में आहियूं ज़िंदगी गुज़रे थी, असां ॿेरी विया आहियूं इन्हनि पंहिंजे हालात सां। ॿियो छा कयूं, हिरण खां अलावा ॿियो कुझु चारो ई कोन्हे न। सो माशाल्लाह मुंहिंजा हैप्पी ऐं हेल्दी प्लांट्स, अल्हम्दुलिल्लाह। सो काफ़ी देरि त मां लेटी पियमि, कुझु वीडियोज़ डाउनलोड थियल हुयूं उहे ॾिठमि। अहिड़े टाइम जे लाइ मां कुझु करे रखंदी आहियां, त जेके ॾिसणी हूंदियूं आहिनि डाउनलोड करे छॾींदी आहियां। पोइ सोचींदी आहियां त हाणे जॾहिं बि टाइम मिलियो, कॾहिं लाइट न हूंदी आहे, कॾहिं को कमु न हूंदो आहे, कॾहिं रेस्ट करिणो हूंदो आहे, त उन विच में मां इहो कमु बि करे वठंदी आहियां। को वक़्तु हूंदो हो त इन रेस्ट वारे टाइम में मां रीडिंग कंदी हुअमि। इलाही अर्सो थियो हाणे रीडिंग त ॼण ख़ाब थी वई आहे सफ़ा। कोई झले त कोन थो असांखे, पर पंहिंजूं प्रायोरिटीज़ असांजूं बदिलजी वियूं आहिनि। कल्ह हे सांझीअ खां पोइ कपिड़ा धोता, सुकी विया आहिनि, त इहे बि लाहे रखंदी वेंदमि। ऐं उनखां पोइ ॾिसां थी त लाइट केॾी महिल थी अचे, त पोइ कुझु अहिड़ा कम शुरू कंदमि जेके लाइट जे हूंदे थी सघनि। सो टाइम न विञाईंदी आहियां मां, पूरी कोशिशि हूंदी आहे मुंहिंजी त कमनि खे डिवाइड कंदी आहियां। छो त असां वटि बहरहाल हिते खणी असांजे हिन सोसाइटी में लोड शेडिंग घटि थी थिए, पर असां वटि इहो सिलसिलो हलंदो रहंदो आहे। त कॾहिं बिजली न आहे त पोइ छा कयूं, पोइ ईअं न थींदो त असां वेही रहंदासीं। ऐं तव्हांखे हैरत थींदी, इलाही माण्हू मूंखां पुछंदा बि आहिनि UPS जनरेटर अला बला जेको बि आहे, मां उन जे सख़्तु ख़िलाफ़ु आहियां। असां आसाइशुनि जा एॾा आदी थी विया आहियूं जो हिकु मिंट असां चुरी पुरी साह खणी नथा सघूं, जो थोरी असांजे सुख में कमी थी अचे त असां परेशान था थी वञूं। सो का ॻाल्हि न आहे, हा मां इसराइण सेटिस्फाई आहियूं, असां पंहिंजे इन्हनि हालात मां ख़ुशि आहियूं, असांखे कंहिं शइ जी अहिड़ी ज़रूरत न आहे। इवन मूंखे तारिक चयो सोलर लॻाए ॾियां तव्हांखे, मूं चयो न, सही आहे, पाण रहो अची त पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे, भली कयो, बाक़ी असांखे ज़रूरत न आहे, असां इन हाल में ख़ुशि आहियूं। असां ईअं माना लॻे थो ॼण असां पाण बि कंहिं मशीन सां था हलूं, बिजलीअ सां था हलूं या गैस सां था हलूं। असांखे ॼण त का ॿाहिरीं एनर्जी थी खपे, असां पंहिंजी अंदरी एनर्जीअ सां छो नथा हली सघूं। सो थोरो नेचुरल बि ज़िंदगी गुज़ारिजे, को मसइलो न आहे। अगरि असांखे गर्मी थी थिए, अगरि बिजली बंदि थी वई आहे, उन्हनि माण्हुनि जो थोरो तसवुरु कयो जेके झुगियुनि झूपड़ियुनि कपिड़े जूं नंढड़ियूं झुगियूं ठहियलु हूंदियूं आहिनि, जंहिंमें बीह बि न सघिबो आहे, वेही करे अंदरि वञिबो आहे। छो त असां रोडनि ते ईंदे वेंदे घणियूं अहिड़ियूं ॾिसूं था, त पोइ असां त पोइ बि सुख में आहियूं। मिसाल हिन महिल लाइट वियल आहे त मां वटि अङण आहे, मां आराम सां हिते वेठी हुयमि कुर्सीअ ते हाणे इलाही देरि, ऐं ख़ुशगवार माहौल आहे, खुलियल वाखो माहौल आहे। कल्ह शाम बि असां वटि कलाक सवा बिजली वई, त मुंहिंजी भाणेजी बि हुई, त मां सुराण कुर्सी अञा ताईं हिकिड़ी हिते पई आहे, असां वेही रहियासीं हिते, कचहरी कईसीं। पोइ बिजली आई त ॼण असांजी पंहिंजी उहा कचहरी फिटाईंदे ॼण त मज़ो न आयो, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे त पोइ कमकारियूं रहियल हूंदा आहिनि त करे वठंदा आहियूं। इन करे मां कमनि जी बि ईअं डिफरेंट कैटेगरीज़ ठाहे छॾींदी आहियां, त अगरि बिजली हली वञे त मूं वटि ऑप्शन हुजे त मां कुझु करे वठां। सो हाणे हे कपिड़ा वेड़ींदमि, लाइट त अञा न आई आहे। जीअं चयमि त मानी में पचाए छॾी, किचन जो कुझु न कुझु कमु वाइंड अप कयमि, कुझु टाइम स्पेंड कयमि पाण सां। सो हाणे कपिड़ा वेड़ींदे वेड़ींदे इंतज़ारु कंदमि त लाइट अचे, त पोइ वरी मां जीअं सिलाई आहे मिसाल, उहा मां बिजलीअ खां सवाइ नथी करे सघां। को ज़मानो हूंदो जॾहिं मां सिलाई सिखी हुई त मां हथ वारी मशीन ते सिखी, तॾहिं असांजे ॻोठ में लाइट न हूंदी, पोइ मां अलाए केॾियूं रिलियूं बि सिबंदी हुयमि हथ वारी मशीन ते। मां रिलियूं सिबणु शुरू कयूं 8th क्लास खां, 8th क्लास में पढ़ंदी हुयमि मां इलाही कमु कंदी हुयमि उन हथ वारी मशीन ते। पोइ त जॾहिं लाइट आई ॻोठ में, त सभिनी खां पहिरियों बाबा असांखे मशीन में मोटर हणाए ॾिनो। ज़ाहिर आहे अम्मा जो बि इहो ई कमु हो, मुंहिंजो इंतिहाई क्रेज़ हुयो सिलाई जो। त बाबा ॾिसे पियो त हे ॿई मायूं सॼो ॾींहुं लॻियूं पियूं इन्हनि कमनि में। सो बाबा असांखे मोटर हणाए ॾिनो, यानी असां शायदि, मूंखे ईअं थो लॻे ॼण असां उहा पहिरीं जेका बिजलीअ वारी डिवाइस हुई उहा मशीन जो मोटर ई हुयो। ऐं बतियूं ऐं पखनि खां पोइ, बतियूं ऐं पखा त हाणे बेसिक आहिनि, उहे त हुया ई। सो उहे बि ॾींहं यादि आहिनि, पर हाणे मूं में हिमत न आहे त मां हथ वारी मशीन सां वेही
खिट करे एॾियूं वॾियूं वॾियूं शयूं सिबां, कुल्हनि में हथनि में साई कोन्हे त इहो सभु कुझु करे सघिजे। वक़्त जी ॻाल्हि आहे। त बहरहाल पोइ बि मां इहो कंदी आहियां ज़रूरु त कम खे डिवाइड करे छॾियां, त जहिड़े क़िस्म जो माहौल हुजे त ओड़े क़िस्म जो मां को न को कमु कंदी रहां, जीअं मुंहिंजो वक़्तु ज़ाया न थिए। 2 कलाक थिया आहिनि, लाइट अञा न आई आहे। ज़हरा आई कमु करे हली वई ऐं मां हिते मथे अची वई आहियां। त जीअं 2 छोकिरियुनि जो मां तव्हां सां ज़िक्र कयो हो त उन्हनि जे लाइ शादीअ जो सामान वठिणो आहे, त कपिड़ा त मूं वटि कुझु आहिनि जेके मां जॾहिं बि गुंजाइश थींदी आहे, गुंजाइश में मुंहिंजी पंहिंजी पर्सनल न, चैरिटी जा पैसा मूं वटि गॾु थींदा आहिनि, त मां एक्स्ट्रा जेके आहिनि वठी छॾींदी आहियां शयूं। सो हे एक्स्ट्रा वॻा मूं वटि पियल आहे, त 2 इहे रेशमी कढिया अथमि, ॿिया इहे लॉन जा थी ॾिसां त इन्हनि ते मैचिंग रवा वठी ईंदमि अॼु हितां साम्हूं जुमा बाज़ारि लॻंदी। ऐं हिकु वॻो हिननि सिबियलनि मां बि रेशमी जेके मां लाड़काणे मां वठी आई हुयमि, इहे मां तव्हां सां शेयर कया हुआ। हिकु वॻो सिबियलनि मां, हिकु कचो इहे रेशमी ऐं 2 हितां लॉन जा विझंदमि, त 4 वॻा हिकिड़ी भेण जा थी वेंदा माशाल्लाह। सो आयमि हिते त मां इहो कमु करे वठां, त टाइम त विञाइणो न आहे, ईअं ॿधिजी वेही न रहिबो लाइट जे चकर में। त तव्हां ॾिसां थी कुझु प्यारा कलर्स, उन्हनि ते मैचिंग कोई चमक दमक वारा रवा वठी ईंदमि। शिफोन जा ई ज़रिए वारा बि मिलंदा आहिनि त सुठा लॻंदा आहिनि शादीअ जे टाइम लाइ न। त इहो मां हिन महिल कमु करे रही आहियां हिते। 11:15 थिया आहिनि ऐं लाइट खे आहे काफ़ी देरि थी चुकी आहे। हाणे मां इहे बसर हिते कटे रखियो आहे, त जीअं ई वरी गैस ईंदी कॾहिं बिजलीअ जो इंतज़ारु आहे, कॾहिं गैस जो, त जीअं ई गैस ईंदी त मां पंहिंजो पचाईंदमि मंझंदि जो बोड़। टमाटर पेस्ट बि हिते हिकिड़ो कढी रखियो आहे। ऐं जुमो आहे जीअं त हाणे वेंदमि नह कटियां, तयारी कयां विझण जी, ऐं जेसिताईं गैस ईंदी त तेसिताईं मां इहे सॼा कम कंदमि। डीप क्लीनिंग बि कंदी आहियां जुमे ते मां बाथरूम जी ख़ासि तौर ते, त उहे सॼा कम हाणे वञी कंदमि इंशाअल्लाह। शाम जा 5 थी विया आहिनि ऐं मां मंझंदि जी मानी ऐं नमाज़ खां पोइ साम्हूं वियमि जुमा बाज़ारि। 2 मां इहे सेट वरिता आहिनि, 2 वाटर सेट स्टील जा, ऐं उन सां गॾु हे 2 सेट प्यालियुनि जा, 2 सेट प्लेट्स जा ऐं 2 थाल। ऐं अञा मूंखे हिननि सां गॾु चांवरनि जी डिश ऐं प्यालो ऐं कुझु ॿियूं बि शयूं खपनि पियूं, त उहे अवेलेबल न हुयूं। बसि हुते संडे बाज़ारि जेको मां वेंदी आहियां मेट्रो जे साम्हूं, उते इहो हूंदो आहे जो हर शइ अवेलेबल हूंदी आहे। कॾहिं ईअं न थींदो आहे त भई हे न मिलियो या उहो न मिलियो। सो बाक़ी चांहि जा मग मां पाण न वरिता, छो त वरी 12 मग 6 करे उहे बि वठां हा, त खणण में बि मूंखे इलाही मुश्किल थिए हा। हे बि सामान मां रिक्शा करे पोइ खणी आई आहियां। कपिड़ा हुया हे लाड़काणे में मां लॉन जा वॻा वठी आई हुयमि, त इन्हनि सां मैचिंग रवा वरिता। ॾिसो केॾा प्यारा था लॻनि, हे येलो सां, ऑरेंज सां, ऐं हिकिड़ो हिन येलो सां चमकीलो ज़री वारो न पियो मिले, त पोइ मां सिंपल ई वरितो आहे। सो तयारी थी रही आहे मुंहिंजी आस्ते आस्ते। हिननि माशाल्लाह 2 न्याणियुनि जे लाइ अलाह उन्हनि सभिनी ॾियण वारनि जो क़बूलु करे, जिन जो बि हिन में रुपयो बि शामिलु आहे ऐं मुंहिंजी महिनत शामिलु आहे। बाक़ी अलाह अंदरि जो हाल, नियतूं ऐं बसि सभु ॾिसे थो रब साईं। सो मां ॾाढी ख़ुशि थियमि हे वठी करे। ऐं हाणे 3 जो टाइम थी वियो आहे निमाज़ जो, त निमाज़ बि पढ़बी। हिननि खे फ़िलहालु त बंदि करे रखंदमि, वरी संडे ते इनशाला वञी थाम कंप्लीट कंदमि पहिरियों मां, उन खां पोइ मां हिननि खे चवंदमि त खणी वञनि जिन मूंखे चयो आहे। यानी मूंखे कंहिं पंहिंजे फैमिली मेम्बर्स मां ई कंहिं चयो आहे त हिननि 2 छोकिरियुनि जे लाइ करे ॾे। आहिनि उहे हिकिड़ी ग़रीब मिसकिन कम वारी माई जूं पोटियूं आहिनि, त उन्हनि जे लाइ थी इहो जमा कया। सो अलाह क़बूलु करे, अलाह उन्हनि न्याणियुनि जा नसीब बि सुठा करे। ॾाढे प्यार सां, ॾाढी मोहबत सां, ॾाढी दुआउनि सां मां उन्हनि जे लाइ इहो सामान ठाहींदी आहियां, त उन्हनि जा घर आबाद थियनि, पंहिंजे घरनि में सुखियूं हुजनि।